अस्सलाम वालेकुम दोस्तों, इन वीडियो में तव्हांखे सिंधी फ़नकार आख़िरी उर्स जे ज़िंदगी बारे में मुकम्मल स्टोरी ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों, स्टोरी शुरू करण खां पहिरियां मां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश कयां थो त हिन वीडियो खे लाइक कयो। जेकॾहिं असांजे हिन यूट्यूब चैनल खे तव्हां सब्सक्राइब न कयो, चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कयो। दोस्तों, हलूं था पंहिंजे हिन स्टोरी तरफ़। दोस्तों, मां तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त आख़िरी उर्स जो असुलु नालो गाज़ी ख़ान मरी आहे। गाज़ी ख़ान मरी ज़िले कंबर शादात कोट में पैदा थियो। नंढड़े हूंदे खां ई फ़नकारी जी फील्ड सां शौक़ु हुजण करे हिन उर्स चांडे जी शागिर्दी शुरू कयईं। 2009 ईस्वी में गाज़ी ख़ान मरी के मशहूर फ़नकार उर्स चांडे हिन खे आख़िरी उर्स जो ख़िताबु ॾिनो। उन सबबि पाण खे गाज़ी ख़ान बदिरां आख़िरी उर्स करे सॾाइण लॻो आहे। हिन वक़्तु गाज़ी ख़ान खे सिंध अंदरि अक्सर माण्हू गाज़ी ख़ान बदिरां आख़िरी उर्स जे नाले सां सुञाणींदा आहिनि। आख़िरी उर्स हिन वक़्त ताईं 50 खां वधीक एल्बम रिलीज़ करे चुको आहे। गाज़ी ख़ान हिन वक़्तु जाम शोरे में रहंदो आहे ऐं पाण खे हींअर उर्स चांडे जी शागिर्द तौरु सॾाईंदो आहे। दोस्तों, उमेद कयां थो त हीउ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। वीडियो पसंदि अचण ते वीडियो खे लाइक कयो। जेकॾहिं असांजे यूट्यूब चैनल खे तव्हां सब्सक्राइब न कयो, चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कयो।